नासिक नए देरे में ॿारनि खे ओड़ी ऐं रोबेला जी बीमारियुनि खां बचाव लाइ वैक्सीन मुहिम जी शुरूआत कई वई आहे। इन हवाले सां ॾिसूं था विरान टीवी जो रिपोर्टर अख्तर अबे जी रिपोर्ट। सिहत खाते पारां उरड़ी, रुबीला ऐं पोलियो खां बचाव लाइ पूरे सूबे में अॼु खां मुहिम शुरू कई वई आहे, जेका अॼु खां 29 नवंबर ताईं जारी रहंदी। नवंदेरो में सिहत खाते लाड़काणे पारां ज़िला चेयरमैन एजाज़ अहमद लिगारी ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरे मुहिम जी शुरूआत करे छॾी। जॾहिं त उन हवाले सां रैली पिणु कढी वई, जंहिंमें ज़िला चेयरमैन एजाज़ अहमद लिगारी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर शौकत अबड़ो, सैयद अरशद राशिदी, अनवर बोडो, गुलाम मुस्तफ़ा कोड़ो, ज़ाहिद जलबाणी, खालिद रज़ा जूनेजो, अब्दुल लतीफ़ कटियो, मोहम्मद शरीफ अबड़ो, सरफराज मीराणी, अब्दुल खालिक भट्टो, इनाम मंगी, रियाज़ कलोड़ो समेत पीपी अॻवाननि तोड़े सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। रैली बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल खां कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां गश्त करे प्रेस क्लब पहुती, जिथे अॻवाननि कैंपेन जेका अॼु खां स्टार्ट आहे, जंहिंमें असांखे मीज़ल्स, रुबेला ऐं पोलियो जा ड्रॉप्स पीआरींदासीं, जंहिंमें सॼो डिस्ट्रिक्ट लाड़काने जो असांजो टारगेट आहे 2,63,480 असांजो जेके ॿार आहिनि सॼे डिस्ट्रिक्ट सां असां उन्हनि खे टुको बि लॻाईंदासीं ऐं पोलियो ड्रॉप्स बि पीआरींदासीं। इन सभिनी ॿारनि खे कवर करण जे लाइ 214 असां हेल्थ डिपार्टमेंट जूं टीमूं ठाहियूं आहिनि, जेका असांजूं LHWs आहिनि, उहे घर घर वञी करे उन ॿारनि खे उते पंहिंजो वठी ईंदियूं ऐं उते ई असां उन्हनि खे वैक्सीन बि लॻाईंदासीं ऐं उनखे पोलियो जो ड्रॉप्स बि पीआरींदासीं। हीअ जेका आहे इन में जेको वैक्सीन लॻंदी उहा 6 महीननि खां 5 सालनि ताईं लॻंदी। मुज़ी मज़नि खां बचाव जे लाइ अॻु में ई एहतियातन उन्हनि खे टुका लॻाया वञनि ऐं उन्हनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वञनि, जिन जो आगाज़ तव्हांखे यादि हूंदो त पोलियो जे लाइ मुतरमा शुरू कयो हुयो। हिन वक़्तु बीबी हासला हुनखे ॾिसे पई ऐं सिंध गवर्नमेंट जी कोशिशि सां असां हर ॿिए टे 6 महीने इहा मुहिम हलंदी आहे। हिन साल बि हिन 17 खां वठी 29 ताईं हीअ मुहिम आहे। असां चवंदासीं वालिदेन खे त जीअं पोलियो तक़रीबन पोलियो फ्री पाकिस्तान बनी चुको आहे, पर किथे किथे अञा बि केस डिटेक्ट थियनि था, उनखे बि बचाव जे लाइ उनखे फुड़ा पीआरिया वञनि। असां मोदी मर्दनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी तहरीक हलाई आहे, असां हिननि खे ख़तमु करण जे लाइ हिकिड़ी कोशिशि वठी रहिया जीअं असांजा माण्हू सुठा सता पर वालिदेन खे घुरिजे त पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त कयूं, उनजे रोशन मुस्तक़बिल जे लाइ, उनजी सिहत जे लाइ हीउ जेको आहे सो ड्रॉप्स वग़ैरह जेको आहे पोलियो जा पीआरणु घुरिजनि ऐं हर हिकु बचे खे पीआरणु घुरिजनि, छो त जेकॾहिं हीअ बीमारियूं आहिनि त उन खां बचा असांजा महफ़ूज़ रहंदा। जो आहे पंहिंजो पोलियो जो उन जे लाइ गुज़ारिश कंदासीं त असांजो अवाम असांजो तावन करे हिन टीमुनि सां, टीमूं असांजो डोर टू डोर वञनि थियूं, घर ते उतां निकिरी करे ॿारनि खे फुड़ा बि पीआरनि ऐं वैक्सीनियूं बि लॻाइनि, वैक्सीनियूं पीआरनि बि, जीअं असांजा हीअ मुस्तक़बिल जा ॿार सरमायो आहिनि, असांजा हीअ बीमारियुनि खां बचनि।